साले पट खां खे आगाह कयूं। साले पट लॻ RD 202 ॻोठ शहमीर ख़ान शंपाणी में घर जी भित किरण सबबि बुगटी बिरादरीअ जा 2 मासूम ॿार फोत थी विया आहिनि। साले पट लॻ RD 202 ॻोठ शहमीर ख़ान चंपाणी में कपह जे चूंडे लाइ आयल बुगटी बिरादरीअ जे ॿारनि मथां ओचितो भित किरी पई आहे, जंहिं जे नतीजे में 5 साला अली मोहम्मद पुट मोहम्मद मुराद ऐं 6 साला जन्नत धी साईं बख्श भित किरण सबबि दर्जी फोत थी विया आहिनि। जी नासिना मूंखे अफ़सोसनाक ख़बर साले पट खां ॾेई रहिया हूं। साले पट लॻ RD 202 ॻोठ शहमीर ख़ान शंपाणी में घर जी भित किरण सबबि बुगटी बिरादरीअ जा 2 मासूम ॿार फोत थी विया आहिनि। साले पट लॻ RD 202 ॻोठ शहमीर ख़ान शंपाणी में कपह जे चूंडे लाइ आयल बुगटी बिरादरीअ जे ॿारनि मथां ओचितो भित किरी आहे, जंहिं जे नतीजे में 5 साला अली मोहम्मद पुट मोहम्मद मुराद ऐं 6 साला जन्नत धी साईं बख्श भित किरण सबबि दबजी फोत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर साले पट खां ॾेई रहिया हूं। साले पट लॻ RD 202 ॻोठ शहमीर ख़ान शंपाणी में घर जी भित किरण सबबि बुगटी बिरादरीअ जा 2 मासूम ॿार फोत थी विया आहिनि।